औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक वसल्लिम अलैहि। मुअज़्ज़ज़ सामिईन व नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सामीन किराम, रमज़ान मुबारक जो भलारो महीनो जारी व सारी आहे, जंहिंजे बारे में अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में इरशाद फ़रमायो, अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। इन जो तर्जुमो इहो आहे, ए ईमान वारो, तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ करार ॾिना विया आहिनि, जहिड़ी तरीक़े सां पहिरियां उम्मतुनि ते फ़र्ज़ करार ॾिना विया हुआ। रमज़ान मुबारक अल्लाह तबारक व तआला जो हिकिड़ो महिमान महीनो आहे, जंहिंजे बारे में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इरशाद फ़रमायो, शाबानु शहरी रमदानु शहरुल्लाह। त शाबानुल मुअज़्ज़म मुंहिंजो महीनो आहे ऐं रमदान अल्लाह तआला जो महीनो आहे। रमज़ान मुबारक जी सभ खां वॾी अहमियत इहा ई आहे जो हिन माह मुक़द्दस जी निस्बत डायरेक्टली बिला वास्ता अल्लाह तबारक व तआला सां आहे, ऐं जंहिं शइ जी निस्बत अल्लाह तआला सां थी वञे त उन जो मान मक़ाम मर्तबो केतिरो वधी वेंदो आहे, इन जो अंदाज़ो तव्हीं पाण लॻाए सघो था। हीउ महीनो अल्लाह जी रहमतुनि जो महीनो आहे, मग़फ़िरतुनि जो महीनो आहे, बख़्शिश जो महीनो आहे। ऐं हिन महीने में अल्लाह तबारक व तआला जेके रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि, उन जी वजह बि अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में बयानु फ़रमाए छॾी आहे। जे मूं तव्हांजे साम्हूं क़ुरान मजीद जी आयत पढ़ी, इन जे आख़िर में अल्लाह तआला इरशाद फ़रमायो, लअल्लकुम तत्तक़ून, ताकि तव्हां परहेज़गार थी वञो, तव्हां तक़वा इख़्तियार कयो। अल्लाह ताला हिन महीने में असांजे मथां जेके रोज़ा फ़र्ज़ करार ॾिना आहिनि, त उन जी वजह आहे त असीं परहेज़गार बणिजूं, असीं तक़वा इख़्तियार कयूं। ऐं अल्लाह तबारक व तआला हिन महीने में असांजी तरबियत जे लाइ खोड़ सारियूं शयूं रखियूं आहिनि। हीउ महीनो जिथे असांखे मुआसात जो हुकुम ॾिए थो, हीउ महीनो असांखे सब्र जो हुकुम ॾिए थो, हीउ महीनो असांखे नेकिन जा अमल करण जो हुकुम ॾिए थो। यानी असीं जेकॾहिं ईअं सम्झूं त हीउ माह मुक़द्दस हिकु पूरो हिकु तरबियत जो दस्तूर आहे, त इहा ॻाल्हि हिकु बहितर थींदी, जंहिंमें असांखे खोड़ सारियूं शयूं सिखण खां मिलंदियूं आहिनि। ऐं हिन महीने खे अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ मंसूब कयो वियो आहे, जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वालि वसल्लम जो फ़रमान तव्हांजे आॾू रखियो त रमदानु शहरुल्लाह, रमदान अल्लाह जो महीनो आहे। त इन जी वजह छा आहे? इन जी वजह इहा आहे त हिन महीने में इंसान हर वक़्तु अल्लाह तबारक व तआला जी इबादत में रहंदो आहे। उहो ईअं रोज़े सां हूंदो आहे, सॼो ॾींहुं जॾहिं मुस्लमान रोज़ो रखंदो आहे त उन रोज़े में जेके कमकार कंदो आहे त उहे कमकार बि उन जे लाइ इबादत बणिजी वेंदा आहिनि। रोज़ो रखण खां पोइ पंहिंजो मुआश कंदो आहे, पंहिंजो कारोबार कंदो आहे, महिनत मज़दूरी कंदो आहे, इहे सभु कमु कंदो आहे, पर इन सां गॾु छो त उन जो रोज़ो हूंदो आहे त उन रोज़े जे करे उहे सभु कम उन जा इबादत शुमार थींदा आहिनि। इन जे करे अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ हिन महीने खे मंसूब कयो वियो आहे। ॿिया जेके महीना हूंदा आहिनि, उन्हनि में के मख़सूस रातियूं हूंदियूं आहिनि या के मख़सूस ॾिहाड़ा हूंदा आहिनि
या के मख़सूस घड़ियूं ऐं सातूं हूंदियूं आहिनि जिन में फ़ज़ीलत हूंदी आहे, जिन में अल्लाह तबारक व ताला जी रहमत वसंदी आहे। पर रमदान मुबारक उहो वाहिद महीनो आहे जंहिंजे चंड ॾिसण खां ई अल्लाह जी रहमतुनि जी बरसाति शुरू थी वेंदी आहे एसि ताईं जो ही पूरो महीनो ख़तमु थी वञे। ऐं हिन महीने जे दौरान इंसानु इबादत में हूंदो आहे, रोज़ो रखंदो आहे, पोइ क़ुर मजीद पढ़ंदो आहे, पोइ तरावी अदा कंदो आहे, उहा बि हिकिड़ी इबादत आहे। तरावीनि खां पोइ सहरी करण जे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खे अदा करण जे लाइ उहो सुम्ही रहंदो आहे ताकी आऊं टाइम ते उथी करे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खे अदा कयां, सहरी कयां, त उहो सुम्हण बि उन जे लाइ इबादत हूंदो आहे। पोइ जॾहिं सहरी कंदो आहे त उहा बि इबादत हूंदी आहे। पोइ सहरी खां पोइ नमाज़ फ़जर अदा कंदो आहे, उहा बि इबादत। फ़जर नमाज़ अदा करण खां पोइ ज़िक्र अस्कार कंदो आहे, क़ुर पढ़ंदो आहे, त उहा बि इबादत। अल गर्ज़ जेकॾहिं हिकिड़े मोमिन जी ज़िंदगी रमज़ान मुबारक में असीं ॾिसूं त उहे आमाल सालिहा खां भरपूर आहे। आमाल सालिहा उन में भरपूर अंदाज़ में कंदो आहे। ऐं हिन माह मुक़द्दस जी इहा अज़मत आहे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जेको मुसलमान हिन महीने में हिकिड़ो फ़र्ज़ अदा कंदो आहे त अल्लाह तबारक व ताला 70 फ़र्ज़नि जो उनखे सवाब अता फ़रमाईंदो आहे। ऐं जेकॾहिं को नफ़िल अदा कंदो आहे त अल्लाह तबारक व ताला हिकिड़े नफ़िल अदा करण सां उनखे हिकिड़े फ़र्ज़ अदा करण जो सवाब अता फ़रमाईंदो आहे। त नाज़रीन मोहतरम, तव्हां अंदाज़ो लॻायो त अल्लाह तबारक व ताला जूं रहमतूं, अल्लाह जूं बरकतूं केतिरियूं हिन महीने में इंसाननि जे मथां नाज़िल थींदियूं आहिनि। सिर्फ़ु सिर्फ़ु असांखे घुरिजे हिन महीने में जेको अल्लाह तबारक व ताला जो महीनो आहे त अल्लाह तबारक व ताला सां ताल्लुक़ क़ाइमु कयूं, रुजू इल्लाह कयूं, क़ुर मजीद जी तिलावत कयूं ऐं इबादात कयूं ऐं नेकियूं कयूं ऐं सुठा अमल कयूं, ताकी असां जेतिरा हिन महीने में सुठा अमल कंदासीं, नेकियूं कंदासीं, त अल्लाह तबारक व ताला असांखे घणे मां घणो अजर अता फ़रमाईंदो। जेके महीना असां गुज़ारे आया आहियूं जंहिंमें अल्लाह तबारक व ताला जे फ़रामीन ते असां बतक़ाज़े बशरी अमल न करे सघिया आहियूं ऐं नेकियूं न करे सघिया आहियूं, अल्लाह तबारक व ताला जा हक़ अदा न करे सघिया आहियूं, पर जेकॾहिं हिन महीने में असीं नेकियूं कयूं था, सुठा ऐं सुहिणा अमल कयूं था, अल्लाह खे राज़ी कयूं था, अल्लाह जे रसूल खे राज़ी कयूं था, त अल्लाह तबारक व ताला हिन महीने जे सदक़े में असांजा गुनाह बख़्शे छॾींदो, असांजूं लग़्ज़िशूं माफ़ करे छॾींदो, असांजूं ख़ताऊं मिटाए छॾींदो। सिर्फ़ु देरि इन ॻाल्हि जी आहे त हिन माह मुक़द्दस में बहितर खां बहितर अंदाज़ में असीं सुहिणा अमल कयूं ऐं नेकियूं कयूं। यकीनन अल्लाह तबारक व ताला हीअ असांखे हिकु बहितरीन रमज़ान मुबारक जो मौसम अता फ़रमायो आहे, जंहिं मौसम में शैतान बि बंदि आहिनि। अल्लाह तबारक व ताला जन्नत जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे। यानी हिकु पूरो माहौल आहे, हिकु पूरो इंतिज़ाम आहे। सिर्फ़ु असांखे करण जो कमु, असांजे करण जो कमु इहो आहे जो असीं नेकियूं कयूं। शैतान बि बंदि आहिनि, अल्लाह जी रहमत वसे पई ऐं नेकियुनि जो ऐं सवाब जो अजर बि वधी वियो आहे। सिर्फ़ु सिर्फ़ु इंसान खां, मुसलमान खां इहो तक़ाज़ो आहे त उहे सुहिणा अमल करे। अल्लाह तबारक व ताला असांखे इन माह मुक़द्दस में सुहिणा ऐं सुठा ऐं नेक अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। वमा अलैया इल्लल बलागुल मुबीन।